अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, ताईं अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईअं चई सघिजे थो त सिंध जी दिलि मलीर आहे ऐं मलीर जो तारीख़ी पस मंज़र, उन जी ग्रीनरी, उन जी समूरो जेको आहे उहो सॼी सिंध, सॼी दुनिया उन खां वाक़ुफ़ु आहे। अॼु असां मलीर जे उन इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मलीर खे केरु तबाही जे वर चाढ़े रहियो आहे। मलीर मां रेती बजरी कढी पई वञे गैर क़ानूनी तौर ते। केरु उहे माफ़ियाज़ आहिनि जेके गैर क़ानूनी तौर ते रेती कढी रहिया आहिनि, बजरी कढी रहिया आहिनि, जॾहिं त क़ानून आहे सिंध असेंबलीअ जो 2004 जो सिंध असेंबली एक्ट पास कयो त मलीर मां का बि रेती बजरी इन लाइ न कढी वेंदी छो जो उतां जो ग्रीन बेल्ट तबाह थो थिए। उन खां पोइ वरी 2012 में सिंध हाई कोर्ट तरफ़ां मनानामो जारी कयो वियो, मना कयो वियो त इन बिल्कुलु बि केरु बि हितां नथो कढी सघे। पर उन बावजूद बि उहे केरु माण्हू आहिनि जेके सरियाम हेॾी वॾी मशीनरी खणी मलीर खे तबाही जे वर चाढ़े रहिया आहिनि। मलीर जा असीं ॾिसूं था त मलीर जो सरसब्ज़ जेके आहिनि, काठोड़ पुल जी असां अगरि उन जी साम्हूं शयूं अचनि थियूं त काठोड़ पुल वटां एतिरी रेती कढी वई, उहा टुटी वई चुकी आहे, उनजे करे नुक़सानात थिया। असां अॼु उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेके नदियूं आहिनि, खार नदी, कंडी नदी, मलीर नदी, इन जा जेके डेम आहे असां उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहे तबाही जे वर चढ़ी चुका आहिनि। थधो डेम असां उन ते बि अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उतां जेकी खाट कयो थी वञे, रेती कढी थी वञे, उन सां ईंदड़ बरसातुनि में केतिरी तबाही अची सघे थी। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जिथे सिंध सरकार एक्ट पास थी चुको हुजे, अदालत बि मना करे चुकी हुजे, उन बावजूद बि उन ज़िले खे, उन मलीर खे तबाही जे वर चाढ़ियो वियो हुजे। उहा माफ़िया एतिरी मज़बूत हुजे। असां अॼु उन माफ़िया ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असीं कोशिशि कई आहे त हिन इशूअ ते SSP मलीर सां राब्तो कयूं, DC मलीर सां असां राब्तो करण जी कोशिशि कंदासीं। इन खां अलावा चूंडियल नुमाइंदनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं इन खां अलावा माइंस डिपार्टमेंट, DG, सेक्रेटरी, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जीअं मालूम थी सघे त हिकु त माफ़िया जेके सरकार जो उन में कुझु मामिलो बि कोन्हे त पोइ छो माफ़िया उतां कढी रही आहे रेती ऐं बजरी। इन अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध हुकूमत ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे मलीर जा समाजी अॻुवान आहिनि सैयद ख़ुदानुशाह साहिबु। साईं ख़ुदानुशाह साहिबु, तव्हांखे वेलकम थो चइजे। वहीद मुराद सियाल KTN न्यूज़ मलीर जा रिपोर्टर आहिनि, उन बि असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे। वही तव्हांखे वेलकम थो चइजे। मोहम्मद अशरफ समो मलीर जा वकील अॻुवान आहिनि, सुप्रीम कोर्ट जा वकील आहिनि, उन बि असांखे जॉइन कयो आहे। जॾहिं त यूनिस ख़ासकेली समाजी अॻुवान आहिनि ऐं इन समूरी माहौलियात ऐं इन्हनि ते मलीर में कमु कंदा रहिया आहिनि। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति सैयद ख़ुदानुशाह साहिबु तव्हां सां कजे थी त जेकी सूरत हाल मलीर में असां वञूं था त मलीर जा को अहिड़ी कुंड, का नदी, को नालो, को पासो असांखे नथो बचियल नज़र अचे जिथे मशीनरी मौजूदु न हुजे, सरियाम रेती बजरी कढनि था। तव्हां इन खे कीअं था ॾिसो त छा जेकी इहा निकिरी रही आहे रेती बजरी, इन जो जेको पैसो आहे छा सिंध हुकूमत ते, सिंध ते ख़र्चु थिए पियो या फ़क़ति कुझु माफ़िया जे खीसनि में पैसो वञे थो ऐं कंहिं क़िस्म जो अवाम खे को बि फ़ाइदो न आहे इन सां? ॾिसो साईं, रेती बजरीअ जो माज़ी में कराची जी जेका रेती बजरी हुई, मलीर ज़िलो त बाद में ठहियो आहे, त उन वक़्तु उनखे ऑक्शन कयो वेंदो, नीलाम कयो वेंदो हो, त उन में करोड़ खां 2 करोड़ रुपए ताईं सालानो ऑक्शन थींदो, जंहिंजी आमदनी जो 20% मिनरल डिपार्टमेंट खे ऐं 80% जेको आहे सो ज़िला कौंसिल कराची खे मिलंदो हो। पोइ जॾहिं 2004 में रेती बजरी एक्ट आयो, उन खां पोइ ऑक्शन थियणु बंदि थी विया। पर रेती बजरी जी चोरी, लिफ्टिंग जेका आहे सा बदस्तूर उन वक़्त खां वठी चालू आहे, हाणे उहो बिल्कुलु वॾे ज़ोर शोर सां हले पई। त इन सॼी चोरी मां न सिंध गवर्नमेंट खे को पैसो थो मिले, न वरी ज़िला कौंसिल खे थो मिले, कंहिं क़िस्म जी फंडिंग कोन थी थिए। ऐं इन तबाही जेको आहे तक़रीबन सॼो मलीर जेको सरसब्ज़ हो, आबाद हो, हज़ारनि माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो हो, हिते माण्हू उन जा ख़ुशहाल हुआ मलीर जा। अॼु उहो मलीर भड़भांग थी वियो आहे, खॾा थी वियो आहे, पाणी ख़तमु थी वियो आहे, नयूं नदियूं सभु गटर बणिजी वियूं आहिनि ऐं रेती बजरी अञा ताईं बंदि कोन थी थिए। इहो सिलसिलो हाणे बि हले पियो। सो इहो आहे त आउं सम्झां थो त मलीर जी जेका तबाही आहे, वॾे में वॾी तबाही आहे, जेको माली नुक़सानु थियो आहे, जेको माण्हुनि जे रोज़गार जो नुक़सानु थियो आहे, उनजो कारण रेती बजरी आहे। ऐं रेती बजरी में केरु थो कढे, केरु थो खणाए, यकीननि बासर धुरियूं आहिनि। हुकूमत जे इदारनि जी उन खे सपोर्ट आहे,
कानून ते अमल कोन थो थिए। अॻे 144 हूंदो कंहिं ज़माने में, उन दौर में बि इहा धम धूम लॻी पई हूंदी रेती बजरी जी। हाणे जॾहिं एक्ट आहे तॾहिं पोइ उहो खॼे पियो। हाई कोर्ट जो फ़ैसिलो जेको आयो आहे उन ते बि अमल कोन थो थिए। माना रेती बजरी जी माफ़ियाऊं एतिरो ॾाढियूं आहिनि, एतिरियूं मज़बूत आहिनि जो उन्हनि खे केर बि कुझु नथो करे सघे। ज़ाहिर आहे त जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि जे लाइ कानून मौजूदु आहिनि, त रियासत जो हुकूमत जो इहा ज़िमेवारी थी बणिजे त उन्हनि जे ॻिचीअ में हथ विझनि, उन्हनि खे कानूनी कटहरे में बीहारीनि ऐं उन्हनि खां उनजो हिसाब किताब वठनि। पर ईअं थिए कोन थो, जंहिं करे जेको आहे सो इहो वबा ख़तम ई कोन थी थिए। सॼो मलीर तबाह थी वियो आहे ऐं मलीर जा हाणे त नज़दीन नालनि जो त को तसवर ई नथो करे सघिजे। मैदानी इलाइक़ो जेको आहे पहाड़ खोटे उतां रेती बजरी कढी थी वञे ऐं उन्हनि लाइ छंपल पंहिंजो शावल डंपर ऐं जदीद क़िस्म जूं मशीनूं आंदियूं वेयूं आहिनि, उहो सॼो उहो कमु कनि थियूं, उन में मल वसनि। सो ईअं सम्झो त अॻे नदियुनि मां रेती खॼंदी हुई, हाणे नदियूं न आहिनि, बल्कि सॼी मलीर मां रेती खॼे थी, जंहिंखे केर बि रोकण वारो कोन्हे। बिल्कुलु शाह साहब सही था चओ त रेती बजरी सरेआम खॼे थी त कंहिंजी सपोर्ट हासिलु हूंदी। असां चई सघूं था त छा पुलिस जी सपोर्ट हासिलु आहे, सिंध हुकूमत जी सपोर्ट आहे, कंहिंजी सपोर्ट आहे, इन ते असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त सरेआम गैर क़ानूनी तौर ते रेती ऐं बजरी कढी वञे। मोहम्मद अशरफ समू साहब, कानून जी केतिरी भंजकड़ी ॾिसो था तव्हां मलीर में रेती बजरी गैर क़ानूनी तौर ते खई थी वञे, कीअं था ॾिसो तव्हां, कहिड़ी कानून जी भंजकड़ी थी वञे? साईं अस्सलाम हैदर साहब, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे हिन अहम इशू ते दावत ॾिनी आहे, महिरबानी। मलीर जो ही तमामु वॾो इशू आहे, छाकाणि त मलीर सरसब्ज़ ऐं शादाब जेको इलाइक़ो हो उहो सदियुनि खां हिनखे कश्मीर जे मुक़ाबले में शाबत ॾिनी वेंदी हुई, पर रेती बजरी करे उहो बर्बाद थी वियो आहे। कानूनी तौर ते अॻे 144 कलम इम्पोज थींदो हो, जंहिंजो 188 में हुनजे ख़िलाफ़ एक्शन थींदो हो। सिंध हाई कोर्ट जो जेको आहे 2012 में ऑर्डर पास थियो आहे, 2013 में कंटेम्प्ट एप्लीकेशन ते हिकिड़ो ऑर्डर पास थियो आहे, जंहिंमें IG सिंध खे इहे वाज़े हिदायतूं आहिनि ऑनरेबल हाई कोर्ट जूं त तव्हां हिन रेती बजरी खे रोकियो। एडिशनल IG खे वाज़े हिदायतूं आहिनि, कमिश्नर कराची खे वाज़े हिदायतूं आहिनि, ऐं उन हिदायतुनि में इहो बि चयो वियो आहे त जेके बि SHO हिन रेती बजरी खणण में मुलविस हुजनि या हुन में इन्वॉल्व हुजनि त उन्हनि जे ख़िलाफ़ क्रिमिनल एक्शन थींदो, यानी उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल थींदियूं, उन्हनि जूं वर्दियूं उलहंदियूं, उन्हनि जे एक्शन थींदो। 2013 खां वठी अॼु 2023 10 सालनि ताईं अदालत जे हुकुम जी सरासर भंजकड़ी थिए थी। ऐं इहो एॾी वॾी माफ़िया आहे जेको थाणे जो SHO आहे उहो 10 लख खां 50 लख ताईं ट्रांसफर जा पैसा ॾेई उते पोस्टिंग थींदी आहे, पोइ चंद ॾींहुं हूंदो, महीनो 15 ॾींहं उन्हनि जा पैसा पूरा थींदा आहिनि, हू उन्हनि जी रिकवरी कंदो आहे। ऐं उन्हनि इहा रेती बजरी ॿिया मामला आहिनि जेके क्रिमिनल या मंशियात ॿिया मामला, त इहो जॾहिं सिस्टम थाणेदार SHO पैसा ॾेई पंहिंजी पोस्टिंग वठे त हू रेती बजरी बि खणाईंदो, हू ॿिया क्रिमिनल उन्हनि जी पोठ भराई बि कंदो। त मतिलबु हिन मामले में आउं ॾिसां पियो त हिन में जेका सिंध हुकूमत जा बाख्तियार नुमाइंदा जेके आहिनि सरासर न चाहींदे उहे बेवस आहिनि, इंसामिया बेवस आहे ऐं वॾे पैमाने ते इन्वॉल्व आहिनि। डिप्टी कमिश्नर हुजे, SHOs हुजनि, ख़ासि तौर ते पुलिस, त ही हिकिड़ी वॾी इनकम जो ज़रियो आहे। जेकॾहिं कानूनी तरह एक्शन थिए त अरबे रुपया इनकम थी आहे। मलीर हिन वक़्तु पेरिस हुजे आहे, हुननि जा रोड रस्ता तरक़ियाती कम, पर हिन वक़्त ताईं हिन जी वायलेशन जेका थिए पई सरासर इहे पुलिस अमलदार अदालत में हाई कोर्ट में कूड़ था ॻाल्हाइनि। यकीन ॼाणो त एतिरो वॾो कूड़ इहा हिकिड़ी रूल ऑफ लॉ जी वायलेशन आहे ऐं मलीर जे माण्हुनि सां सिधो सो धोखो ऐं ज़्यादती आहे। सही था चओ अशरफ समू साहब। नाज़रीन, केतिरी इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे त वाकई ऑक्शन थियनि, उहो जेको मलीर जो पैसो आहे मलीर ते लॻे त मलीर पेरस थी सघे थी, पर उहो समूरो पैसो रेती बजरीअ जो समूरो पैसो कुझु माफ़ियाज़ जे खीसे में वञी रहियो आहे, उन सां मुलविस जेके इदारा आहिनि उन्हनि वटि वञी रहियो आहे। अवाम खे को फ़ाइदो इन सां न पियो अचे पियो। यूनिस ख़ासकली साहब, माहौलियात केतिरी तबाह थी रही आहे, जेकी रेती ऐं बजरी कढी थी वञे उन सां तव्हां ॾिसो छा पिया ॾिसो त मलीर में केतिरी तबाही आहे? मलीर कुदरत जे हज़ारनि सालनि जे फितरी तसलसल खां पोइ मलीर जा पहाड़, मलीर जूं नयूं, मलीर जूं रेतियूं इहे वजूद में अची उन्हनि बरसाती मुंदनि में समुंड ॾांहुं जो पाणी खणी अची सॼे फितरी माहौल में ख़ूबसूरती पैदा करे जंगली जीवत, परंद चरंद इन्हनि सभिनी लाइ बहितरीन आमादगाह ऐं उनजो घर रहियो आहे।
पर गुज़िरियल 5 दहाकनि खां वठी मलीर जे नदियुनि मां जेका रेती कढी थी वञे उन सां फितरत जे हिन सॼे निज़ाम खे वॾो धकु लॻो आहे, वॾो नुक़सानु पहुतो आहे। इन सां मलीर जे ख़िते में में तइदाद में वॾा वण, हज़ारे क़िस्म जा गाह, गुल, ॿूटा, इहे सभु जा सभु मलीर मां रेती खजी वञण जे करे ज़मीन में जेको कुदरती अंदर रिज़र्व वाटर जेको ज़मीन जे अंदरि मिठो जेको पाणी हो उन पाणी जी सतह जेका आहे अॼु खां 7 साल अॻु में 6 फुट ज़मीन खां हेठि हुई, जंहिंजी हाणे उहा वञी 400 खां 700 फुटनि ताईं पहुती आहे, जंहिंजे करे सॼी मलीर जी ज़मीन सोकर जो शिकार थी वई आहे। करोड़ में तइदाद में वण, गुल, ॿूटा, परंद चरंद उहे सॼे ख़ुशहाली जो शिकार थी करे इहो फितरी माहौल सॼो तबाह थी वियो आहे। इन जे करे कराची शहर इन जे पसगिरदाई में रहंदड़ जेके आबादियूं आहिनि से फिज़ाई आलूदगी जो शिकार थियूं आहिनि, उहे ज़मीनी आलूदगी जो शिकार थियूं आहिनि ऐं इन सॼे जो जेको कुदरती शयुनि जी जेका तबाही थी आहे इन सॼे जो रिएक्शन मलीर जे माण्हुनि कराची शहर सां गॾोगॾु कराची शहर सां गॾियल समुंड जेको आहे उनजी आबी हयात ते तिमिर जे ॿेलनि ते इहो वॾो असरु पियो आहे त रेती खणण वारो अमल जेको आहे इंतिहाई ख़तरनाक हद ताईं कुदरती माहौल खे तबाह करे रहियो आहे, सॼे इके सिस्टम खे तबाह करे रहियो आहे, क्लाइमेट चेंज अची रहियो आहे, जंहिंजे करे कराची शहरनि जे पसगिरदाई में गर्मी जो पद वधी वियो आहे ऐं मौसमूं तब्दील थी वियूं आहिनि। इन सॼे अमल जे करे इन मेन रीज़न इन जो मलीर जे मुख़्तलिफ़ मलीर नदी, थधो नदी, सुकण नदी ऐं ॿियनि नदी नालनि मां जेका रेती खई वई आहे इन रेती जे करे हुते वॾो क्लाइमेट चेंज अची वियो आहे ऐं जेकॾहिं इहा सूरत हाल रही त ईंदड़ 15-20 सालनि जे अंदरि हुते वॾी जेका सा तबाही अची वेंदी, तिमिर जा ॿेला, आबी हयात, परंद चरंद इहे सभु नापेद थी वेंदा, इहे माज़ी जूं ॻाल्हियूं थी वेंदियूं, जंहिंजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे मलीर ऐं उनजे वेझराई में जेके पहाड़ आहिनि उन्हनि पहाड़नि में जेको इहे हज़ारनि सालनि जो कुदरती फितरी तसलसल सां जेके रेती पहाड़नि खां वही करे बरसाती नालनि जे सूरत में अचे थी उन रेती खे उते रहण ॾिनो वञे, बल्कि हाणे जेका रेती का ख़तम थी वई आहे इहे कंहिं बि सूरत में इन रेती जो पुराव कयो वञे। जेकॾहिं ईअं न थियो त मलीर जी ज़राअत तबाह ते अॻु में थी वई आहे, पर रहियल जेके मलीर जा कुझु हिस्सा आहिनि जंहिंमें ज़रई ज़मीन थिए थी ट्यूबवेल जे ज़रिए उहा बि तबाह थी वेंदी, बर्बाद थी वेंदी। सॼे कराची शहर हवाई आलूदगी बदिलाइण जे करे विच शहर त बर्बाद आहे, पर जेको ग्रीन बेल्ट हो उन मां जेका ऑक्सीजन मलीर शहर कराची शहर जे माण्हुनि लाइ ईंदी हुई उहा ख़तम थी वेंदी, फिज़ाई आलूदगी एॾी वधी वेंदी कि हिते जा माण्हू ताज़ी ऑक्सीजन लाइ सिकंदा, उहो ताज़ी हवा में साह न खणी सघंदा। एॾी वॾी तबाही अचण वारी आहे ईंदड़ 15-20 सालनि में। बिल्कुलु यूनिस, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था, इंतिहाई अहम नाज़रीन ही मामिलो आहे त हिन ते क्लाइमेट चेंज ते सॼी दुनिया कमु करे रही आहे ऐं असां वटि इहा सूरत हाल आहे त उते कुदरती माहौल तबाह थी रहियो आहे, रेती बजरी खपाई थी वञे, उन्हनि हंधनि तां कढी थी वञे, जंहिंजे करे माहौल ते तमामु वॾा असर पवंदा। हिन अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिते वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो, हिन मलीर जे अहम मामले ते असां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन असीं मलीर जे ग्रीन बेल्ट ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। रेती ऐं बजरीअ जी जेकी माफ़िया खणी रही आहे उन सां मलीर तबाह थी रहियो आहे, न फ़क़ति मलीर पर सॼी कराचीअ ते उन जा असर पइजी रहिया आहिनि। हिन अहम मामले खे कराचीअ जे KTN न्यूज़ मलीर जे रिपोर्टर वहीद मुराद सियाल हिन समूरे मामले खे हाईलाइट कयो, इशूज़ उतां न्यूज़ कयूं त जीअं हे जेकी हेॾी वॾी ज़्यादती थी रही आहे मलीर सां उन जो को अज़ालो निकिरी सघे। वहीद मुराद, असांखे ॿुधाइजो त हिन समूरी सूरत हाल खे तव्हां फोकस कयो आहे, तव्हां कवर कयो आहे, केतिरी वॾी तबाही इन सां थी रही आहे ऐं केतिरो वॾो गैर क़ानूनी कमु मलीर में थी रहियो आहे? महिरबानी साईं असलम हैदर साहब, केतिरी न पर तमामु वॾी हिकिड़ी तबाही थी रही आहे। ईअं सम्झो त ही अहिड़ो एटम बम तयारु पियो कयो वञे, उतां रेती बजरी सोन जहिड़ी जेका ज़मीन उनखे खोटे, सोन खां वधीक क़ीमती ज़मीन खे गैर क़ानूनी तरीक़े सां सिंध हाई कोर्ट मनानामो जारी कयो आहे, सिंध असेंबली मां बिल पास थियलो आहे, पर तव्हांखे हैरत थींदी त सॼी जी सॼी माफ़िया
मलीर जे समूरनि चूंडियल नुमाइंदनि डिप्टी कमिश्नर मलीर SSP DIG खां वेंदे IG ताईं इहा ख़बर आहे त डिस्ट्रिक्ट मलीर हब डैम खां वेंदे तव्हांजे मोल हब डैम जी सॼी पटी खां वेंदे मोल इब्राहिम हैदरी ते जेको वॾो गैर क़ानूनी कारोबार धंधो थी रहियो आहे सॼी मली नदी सुकण नदी जरंदो नदी खार नदी खां वेंदे मोयदान वाणकंड कंड जंग खार खां वेंदे तव्हांजो दरसाणो छनो गडाप जो हर हिकु इलाइक़ो जिथे जी यूनिस कास कहिड़ी चयो त चरंद परंद वण टण ही सॼी एॾी वॾी तबाही थी रही आहे जिते 50 खां वधीक अरबे खरबे रुपयनि जा डेम ठहियल आहिनि उनजे आसे पासे मां ज़री ज़मीननि मां जेका सरकारी ऐं गैर सरकारी ज़मीननि मां पुलिस जी सिधी सही सरपरस्ती में मिनरल्स माइंस डिपार्टमेंट जे मोबाइलनि जी सरपरस्ती में उतां जे चूंडियल नुमाइंदनि डिप्टी कमिश्नर जी मौजूदगी SSPs DSPs HSOs जी सरबराही जी उन्हनि जी मौजूदगी में जेकॾहिं हेॾो वॾो गैर क़ानूनी अमल थिए उते डंपर बीठा हुजनि सवें डंपर बीठा हुजनि सवें जाइनि ते जेको आहे त वॾा शावल नज़र बीठा हुजनि छा उहा सिंध हुकूमत खे उहा हितां जे कमिश्नर कराची खे IG सिंध खे DIG खे AIG कराची खे छा उनखे ख़बर न आहे त सिंध असेंबली मां बिल पास थियल आहे हिकिड़ो एक्ट ते जेको बिल पास थियल आहे IG खे हुकुम आहे कमिश्नर कराची खे हुकुम आहे त रेती बजरी जी हिकिड़ी जेको आहे सो ज़री बि न खणी हेॾी वॾो तमामु वॾो बिलेंडर थिए ऐं उन बिलेंडर में सभु जा सभु माफ़िया ऐं माफ़िया उहे लोकल जेके भोतार वॾेरा जागीरदार चूंडल नुमाइंदा SSP खां वेंदी डिप्टी कमिश्नर खे ख़बर हुजण जे बावजूदि हेॾा वॾा डंपर आहिनि तव्हां ॾिसो बस खां वॾो डंपर थिए थो उनखे रोकण लाइ को बि उपाउ नथो वठे तव्हांखे हैरत थींदी खार में डेम टुटो आहे अरबे रुपयनि जी लागत सां जरंदो नदी में डेम टुटो आहे थधो डेम जेको इन सॼे आस पास गडाब जे सवें ॻोठनि जे माण्हुनि खे गुज़र माश जो ज़रियो आहे ज़रात जेको ज़रियो आहे उहो टुटण पियो वञे 4 खां वधीक डेम टुटा आहिनि 50 खां वधीक डेमनि खे ख़तरो आहे हर जाइ तां हर उहा कुंड न आहे तव्हां वेंदो रज़ाकाबाद खे डगार होटल गडाब खां वेंदे जेवणी खां जेको जीवनी स्टाफ आहे उतां वेंदे गडाब शहर ते अचो त डेली ॾींहं ॾिठे राति ॾींहुं सवें हज़ारनि डंपरनि तां लखें किरोड़ रुपयनि जी डेली पैदावार थी ऐं इहा सॼी जी सॼी पैदावार उतां जे लोकल जेको आहे सो माफ़ियास खां वेंदे SSP खां वेंदे तमामु वॾनि उन्हनि माण्हुनि ते इहे पैसा पचनि था जेके मलीर जी तबाही कनि था मलीर खे खंडरात में जेको आहे तब्दील करे छॾियो आहे मलीर सॼो उखेड़े छॾियो आहे तव्हांखे ॿुधाईंदुमि हीअ कुदरती हीअ कराची खे हिकिड़ो मलीर हिकिड़ो तोहफ़ो सॼो खीरथर कोहिस्तान जो जाबलू 16-17 जेको जबलनि जेको सिलसिलो हो तव्हांजे हब डैम ताईं तव्हांखे हैरत थींदी त हब खार नदी हब डैम खे तमामु वॾो पाणी पहुचाईंदी आहे हब में स्टॉक थींदो आहे पाणी उते इहो डैम टुटो आहे तव्हां छा था सम्झो लखें गैलन पाणी हिन गुज़िरियल मॉनसून जेको गुज़िरियल उन में लखें गैलन पाणी जेको आहे सो मलीर जो ज़ाया थी वियो तबाह थियो समुंड में हली वियो हिन वक़्तु जेके डैम ठहियल आहिनि उहे टुटनि पिया वाणकंड डैम टुटो आहे 4 खां वधीक डैम ठहिया आहिनि हिकु त डैमनि खे ठाहे वियो त पाणी स्टॉक थींदो उन ई जाइ ते उहा माफ़िया पुलिस ऐं मिनरल माइंस डिपार्टमेंट जी मौजूदगी में उतां जे लोकल बासरनि जी मौजूदगी में चूंडियल नुमाइंदनि SSPs जेको बि SSP जो अचे थो उन जी मौजूदगी में हीउ सॼो धंधो कारोबार बिज़नेस हीरोनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं कमु थिए थो त हीउ उन खां वधीक किनो ऐं कुदो कारोबार आहे इन ते सिंध हुकूमत खे अखियूं खुलणु घुरिजनि हीअ सिंध हुकूमत जा अरबे रुपया खाई विया आहिनि सिंध हुकूमत जेकॾहिं हीअ जेके हितां खणे आहे त हीअ सिंध हुकूमत उहे पैसा कमु आणिया ऐं उहा पैसा मलीर कराची सिंध हिन मुल्क जी डेवलपमेंट ते ख़र्च थियनि हा हीअ तमामु हिकिड़ी वॾी माफ़िया आहे जेका कंहिंखे बि कुझु नथी सम्झे इन ते सिंध जे समूर हा तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायूं हिन वक़्तु कुझु वक़्तु अॻु में मलीर में हिकिड़ो तमामु हिकिड़ो वॾो जेको प्रोग्राम थियो उते बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आयो उन सिंध जे वॾे वज़ीर जी मौजूदगी में चयो आहे त मूंखे 3 महीननि जे अंदरि ग्रीन बेल्ट जी बहाली खपे पर अफ़सोस जो मक़ाम बि आहे त हीअ एॾी वॾी माफ़िया आहे जंहिं हेॾे वॾे ग्रीन बेल्ट जी तबाही जे लाइ अञा कमु करे रही आहे उनजे करे मलीर जो को बि चूंडियल नुमाइंदो हिन वक़्तु असेंबली में ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे मलीर जो को बि चूंडियल नुमाइंदो हिकु SHO खे इहो चवण लाइ तयारु न त तव्हां डंपर खे रोकियो हुनखे FIR कयो हिन वक़्तु SSP जेको हसन सरदार अहमद ख़ान नियाज़ी आयो सिर्फ़ु 5 मिंट लाइ उन 6 डंपर बंदि करे गडाप ऐं स्टील टाउन ते FIR कयूं वरी साॻियो उनजो रेट मुक़ररु थियो अघु मुक़ररु थियो उहे साॻे अहिड़ियूं माफ़ियाज़ आहिनि जेके हिकु लोकल माफ़ियाज़ आहे ॿी ॿाहिरीं माफ़ियाज़ आहे ख़बर न आहे किथां किथां जी माफ़ियाज़ आहे जेके अरबे रुपया ॾेई ही खरबनि रुपयनि जी जेका सो गैर क़ानूनी तौर ते रेती बजी चोरी करे हिन कुदरत जे हुस्न सां उन्हनि मज़ाक़ कयो आहे जबल पहाड़ जा पथर कटनि था हीउ सॼो हुस्न जेको आहे सो
बिगाड़े छॾियो आहे, सॼो मलीर खंडरात में तब्दील थी चुको आहे। उहो ई सबबु आहे हीअ ग्रीनरी सॼी जॾहिं ग्रीन बेल्ट तबाह थियो आहे, हीअ जेकी बि तव्हां कराची में गर्मी ॾिसो था हीअ उनजो सबबु आहे। मां थोरो टाइम इहो वठंदुमि तव्हांखे मुल्क जो बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाब मलीर में हिकु बंगलो उते मौजूदु आहे, माई नियाणी डैम जे भरिसां असांजे मुल्क जो बानी उते रहंदो, उन वक़्तु ई आब हवा हूंदी, मलीर ग्रीन हूंदो, उहा ग्रीनरी तबाह थी चुकी आहे। बिल्कुलु भाई, ग्रीनरी उहा तबाह थी वई आहे ऐं उन में उहे माफ़िया एतिरा मज़बूत आहिनि। नाज़रीन, हलंदड़ प्रोग्राम दौरान असां सूबाई वज़ीर साजिद जोखियो साहब सां राब्तो कयो, जंहिं टाइम बि ॾिनो हो त हिन प्रोग्राम में अची मलीर जी रेती बजरीअ जी चोरीअ ते हू ॻाल्हाईंदो, पर हिन वक़्तु उन साजिद जोखियो साहब फ़ोन अटेंड न करे रहियो आहे। जॾहिं त SSP मलीर खे बि हिन गैर क़ानूनी कम ते ॻाल्हि ॿोल करणी, पर उन फ़ोन अटेंड करे चयो आहे त हू हिन वक़्तु मीटिंग में आहे ऐं कुझु देरि खां पोइ हू राब्तो कंदो। DC मलीर सां बि असां नाज़रीन कोशिशि करे रहिया आहियूं, ॿियनि चूंडियल नुमाइंदनि सां बि कोशिशि करे रहिया आहियूं, माइंस वारनि सां बि कोशिशि करे रहिया आहियूं त हेॾो वॾो कुदो कमु जेको आहे, हेॾो ग़लति कमु थी रहियो आहे, गैर क़ानूनी कमु थी रहियो आहे, जंहिंसां को बि उन ज़िले खे मलीर खे को बि फ़ाइदो न आहे। सलमान मुराद सियाल साहब सां बि उन सां बि असां राब्ते जी कोशिशि कई त जीअं पीपल्स पार्टीज़ या ज़िले सदर आहिनि सलमान मुराद सियाल, त उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल करे सघूं, पर हाणे हिन वक़्तु उहे बि हिन मामले ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। के ख़ुदा नो शाह साहब, हिकु त इन माफ़िया ते जंहिं ते असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं सरेआम करे रही आहे त लाज़मी आहे कंहिंजी उनखे सपोर्ट हासिलु आहे। तव्हां समाजी अॻुवान आहियो, मलीर में एतिरे वक़्त खां कमु पिया कयो, हीअ गैर क़ानूनी कमु केतिरे वक़्त खां हलंदड़ आहे, तव्हां पाण ॾिसो था त उनखे केतिरो अरसे खां ॾिसो पिया, ऐं ॿियो इन लाइ तव्हां आवाज़ु उथारियो आहे, तव्हां किथे कंप्लेंट कई आहे, छा उनजो को तव्हांखे फीडबैक को जवाबु मिलियो आहे? आम त सम्झां थो त 40-50 साल खां वठी अधु सदी खां वठी जॾहिं असां होश पुरायो आहे ऐं रेती बजरी जा नुक़सान जॾहिं खां साम्हूं आया आहिनि, उन वक़्त खां वठी असांजी इहा कोशिशि रही आहे त मलीर मां रेती बजरी न खॼे ऐं इन जी तबाही जेका सा न थिए। मलीर जेको उनजो नालो आहे उनजे शान मान मुताबिक़ हुजे, पर एॾियूं ताक़तवरूं धुरियूं, एतिरा ताक़तवर माण्हू जेके लोकल माण्हू बि उन में शामिल आहिनि ऐं हुकूमत जो हर हुकूमत जो कहिड़ी बि हुकूमत हुजे ऐं उन्हनि जो जेके नुमाइंदा आहिनि उहे इन कारोबार में मुलवस आहिनि। उन्हनि जे सपोर्ट खां सवाइ उन्हनि जे जेको हौसला अफ़ज़ाई खां सवाइ को बि अहिड़ो कारोबार कोन थियो। इहा त लिकी छिपी ॻाल्हि आई कोन्हे त इदारनि जा हुकूमत जा जेके इदारा आहिनि जेकी जिन जो कमु आहे रोकथाम करणु, रेती बजरी जी कानून जी हुकुमरानी क़ाइमु करणु, कानून ते अमल दरामद करणु, जेकॾहिं उन्हनि मां हिकिड़ो बि सचो थियो। आउं नंढिड़ो मिसाल थो ॾियां त जॾहिं ग़ुलाम नबी मेमण बिन कासिम टाउन जो जॾहिं SSP थी आयो हो त रेती बजरी बंदि थी वई 4-5-6 महीना जेसि ताईं उहो रहियो। जॾहिं सनाउल्ला अब्बासी आयो हो उन ई बिन कासिम टाउन जो रेती बजरी उन ज़माने में बंदि थी वई। एतिरे क़दुरु जो क़ब्रिस्तान जे लाइ करे जेकॾहिं कंहिं पथरनि जी ज़रूरत पई थिए त उहे बि उन वक़्तु खणणु कोन थिए ॾिना विया। त जेकॾहिं ऑफिसर चाहिनि, असांजा नुमाइंदा चाहिनि, उन्हनि जा मफ़ाद हिन में न हुजनि त कंहिं बि क़िस्म जी जेका असां माफ़ियानि खे त ताक़त ई कोन्हे, हिमत ई कोन्हे जेके अची त उहे कमु कनि। पर छाकाणि जो असां पाण इनवॉल्व आहियूं, असीं पाण मुलवस आहियूं, असांखे इहो क़बूलु करणु घुरिजे त असांजो जेको फ़र्ज़ु थो बणिजे, क़ौमी फ़र्ज़ु थो बणिजे, असांजे माण्हुनि जेका असांखे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं आहिनि त इन्हनि शयुनि खे, इन्हनि वबानि खे, इन्हनि बलानि खे रोकियूं, असीं पंहिंजी धरती बचायूं, पंहिंजो मलीर बचायूं, पंहिंजे वॾनि जा क़ब्रिस्तान बचायूं। उन जे लाइ असांखे छा करणु घुरिजे? कानून मौजूदु आहे, अदालत जा फ़ैसिला मौजूदु आहिनि, हुकूमत में असीं वेठा आहियूं, असेंबलियुनि में असीं वेठा आहियूं, त पोइ जेकॾहिं नथी रेती बजरी बंदि थिए, लाक़ानूनी कम जेके आहिनि गैर क़ानूनी बंदि नथा थियनि त पोइ कंहिंखे ॾींदासीं? इहो ई आहे त जेसे लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर मारवड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा दाहिरी। जेके माण्हू असांजा ॿुधण वारा आहिनि उहे ई ॿोड़ा थियो वेठा आहिनि, उहे ई असांखे लुटाइनि पिया, फुराइनि पिया, माराइनि पिया, त असीं कंहिंखे दारी। बिल्कुलु शाह साहब। अशरफ समू साहब, अगरि कानून ते अमल थिए त हीउ जेको गैर क़ानूनी कमु थी रहियो आहे, इन सां उहो जेको गैर क़ानूनी कमु कनि पिया माफ़िया, उन्हनि खे केतिरी सज़ा थी सघे थी? पंहिंजो असलम हैदर साहब, हिन में त कानून वाज़े आहे ऐं अदालत जा हुकुम वाज़े आहिनि। इन में आउं हिन फोरम ते उन्हनि ॻोठाणनि खे गुज़ारिश थो करियां त आउं सुप्रीम कोर्ट जो वकील आहियां, मुंहिंजो हिन मलीर सां ताल्लुक़ु आहे, ऐं पंहिंजो हिसो मिलाइण जे लाइ
हिन जी मुफ़्त में इन पिटीशन खे ऐं कंटेम्प्ट एप्लीकेशन मूव करण लाइ तयारु आहियां। 1 रुपयो उन्हनि खां फ़ी कोन वठंदुसि। तव्हांखे इहे SHO जूं वर्दियूं लाहे ॾींदासूं, अदालत जे कटाड़े में ॿिहारींदासूं, उन्हनि ते अमल थींदो। इन कंटेम्प्ट में कमिशनर कराची बि शामिल आहे, 6 महीना जेल वञी सघे थो। SHO 6 महीना जेल वञी सघनि था। IG साहब खे डायरेक्शन उनजी वायलेशन कई आहे, उहे 6 महीने लाइ अदालत डायरेक्ट उनखे जेल मोकिले सघे थी, इन्हनि जूं वर्दियूं लही सघनि थियूं। इहो कानून इहो थो चवे, जंहिं ते अमल न थियो आहे। हिन वक़्त सभु कूड़ ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, बाक़ी चूंडियल निमाइंदा वीचारा जेकॾहिं ॻाल्हाईंदा त हुननि जी निमाइंदगी बि कोन रहंदी ऐं हुननि जी ज़बान बंदि आहे। हुननि जा पंहिंजा ई जेके बुनियादी इंसानी हुकूक जंहिं लाइ चवंदा आहिनि फ्रीडम ऑफ मूवमेंट, फ्रीडम ऑफ स्पीच, ॻाल्हाइण जो हक़, हुननि जा पंहिंजा ई बुनियादी इंसानी हुकूक जेके आइन ॾिना आहिनि, कानून, उहे मुअत्तल आहिनि, उहे ॻाल्हाए नथा सघनि। जेकॾहिं हुननि खे ख़बर पए, उहे चाहिनि बि था, पर हुननि जी माफ़िया एॾी ताक़तवर आहे जंहिंजे अॻियां उहे बेवस आहिनि। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो। ऐं ॿियो त उहे सभु पुलिस ऑफिसर जंहिंजे बंदि कराइनि, उहे उन में हिसेदार आहिनि, पतीदार आहिनि, मिनरल माइंस वारा ऑफिसर मुलवस आहिनि। हिननि में किरोड़े अरबे रुपया उनखे मंथली मिले थी, रोज़ानी हू कमाइनि था। उहे पंहिंजो ज़ात चंद माण्हू अरबपति थी विया आहिनि, बाक़ी मलीर जा माण्हू ग़रीब थी विया आहिनि, उन ज़मीनूं बर्बाद थी वियूं आहिनि। उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। असां पंहिंजो बींग सिटीज़न पंहिंजो हिसो मिलाइण लाइ तयारु आहियूं। इंसानी हक़नि ते जेकॾहिं असांजे वस में हुजे, असां उन लाइ पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु अशरफ समू साहब। अच्छा यूनिस ख़ासकर साहब, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया आहियो, त तव्हां छा था सम्झो थियणु छा घुरिजे त जीअं मलीर जो ग्रीन बेल्ट बची सघे ऐं माफ़िया खे सज़ाऊं मिली सघनि? सही ॻाल्हि इहा आहे त जीअं अशरफ समू साहब ॻाल्हि कई त हिते जेके माफ़ियाऊं आहिनि जी, उहे सरकार में वेठल आहिनि ऐं सरकार खां ॿाहिरि जेके माफ़ियाऊं वेठल आहिनि उहे सभु हिन कुदे कम में शामिल आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे कि जेके माफ़ियाऊं आहिनि इहो पंहिंजो कमु कनि थियूं, पर हिते जेका डेवलपमेंट प्लानिंग ते कमु कंदड़ जेके इदारा आहिनि, उन्हनि इदारनि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे, सोचणु घुरिजे। तव्हां कराची शहर खे एॾो फैलाए पिया वञो, एॾो वधाए पिया वञो, जो हिते जे लाइ कंस्ट्रक्शन में तव्हांखे रॉ मटीरियल तौर ते रेती था इस्तेमालु करियो, पर इन जो अल्टरनेट आहे। इन जो अल्टरनेट रेती खां सवाइ जेको ॻाढ़ो ब्लॉक आहे, उन ॻाढ़े ब्लॉक जो इस्तेमालु थियणु घुरिजे। जीअं इन कंस्ट्रक्शन मटीरियल में रेती जो इस्तेमालु बंदि थिए। ॻाढ़े ब्लॉक इस्तेमालु करण सां माहौल जी आलूदगी न थींदी ऐं तव्हां शहर बि डेवलप थींदा। ॿी शइ आहे त जेके हेॾा सारा शहर ठही वेंदा, कराची शहर हींअर पहिरियां टाउन खां अॻिते वेंदे थींदे नूरियाबाद ताईं पहुचण वारो आहे। त इन सॼे शहर खे जेका ताज़ी हवा घुरिजे, जेको इन्वायरमेंट जी बहितरी घुरिजे, उहे जेकॾहिं मलीर मां रेती खजी थी वञे त इहे सभु शयूं नामुमकिन न थी सघंदी। 15 खां 20 सालनि में वॾी जेका सा ऑक्सीजन जेका बिल्कुलु यूनुस साहब, वाक़ई ही सॼी माहौलियात तबाह थी रहियो आहे। बिल्कुलु पाण इन ते वहीद पाण वटि वक़्तु मुख़्तसर आहे। मां तव्हां खां माइंस थाणो बि मौजूदु आहे मलीर में, उन जे बारे में मालूम कंदुमि त उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे, उहे छा पिया कनि। साईं, हैरत जी ॻाल्हि इहा आहे त सॼी सिंध में हेॾो वॾो माइंस डिपार्टमेंट आहे, जंहिंमें DG वेठल आहे, सेक्रेटरी वेठल आहे। उन्हनि वटि हिननि जेको आहे जॾहिं ऑक्शन थींदा आहिनि त अरबे रुपया भत्तो वठणु या जेके ठीकनि जे हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे उहो त मौजूदु आहे, पर सॼे माइंस डिपार्टमेंट में हिकु SHO, उन सां गॾु 11 स्टाफ आहे। हिकिड़ी सिर्फ़ु पुलिस मोबाइल आहे उन्हनि वटि। हाणे तव्हां ॿुधायो, जामछोरो, कोटड़ी, सखर, खेरपुर खां वेंदे सॼी सिंध जेका दादू, सॼो एॾो वॾो दादू आहे, उते सॼो माइंस जो कमु आहे। उन प्लेस में रोकण लाइ जेको कमु करण ॿार, हिकिड़ी मोबाइल 12 सॼो स्टाफ SHO खां वेंदे एॾा बेवस आहिनि ऐं उहे लाइन ते हलनि था। डिप्टी जेको डायरेक्टर आहे DG आहे ऐं सेक्रेटरी माइंस आहे, उनजी डायरेक्शन खां सवाइ एॾो SHO बेवस आहे जो उहो हली उथी पी नथो सघे, का बि FIR नथो कराए सघे। ॿियो त हीउ सॼे जो सॼो कमु माइंस डिपार्टमेंट जो आहे। माइंस डिपार्टमेंट न चाहे, जेकॾहिं पुलिस न चाहे, जेकॾहिं हद जो डिप्टी कमिश्नर SSP न चाहे त कंहिंखे हिकु गॾु गाॾो बि रेती जी खणण जी इजाज़त न आहे। सही था चओ, अगरि SSP या इंतिज़ामिया न चाहे त केर बि नथो खणी सघे। वॾी महिरबानी तव्हांजी वही, तव्हां टाइम नो सैयद ख़ुदानो शाह साहब, तव्हांजी महिरबानी। मोहम्मद अशरफ समू साहब, यूनिस कास्कली साहब, तव्हां सभिनी जी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अहम इशू मलीर जो, ऐं असीं कोशिशि बि कईसीं जॾहिं माफ़िया रेती बजरी गैरक़ानूनी तौरु खणी रही आहे, उन में सरकार अगरि मुलविस न आहे त पोइ ॻाल्हाइण में छा हो। सेक्रेटरी माइंस डिपार्टमेंट खे अगरि उहे मुलविस न आहिनि त उनखे ॻाल्हाइणु घुरिजे। हा, पुलिस मुलविस न आहे त पुलिस खे ॻाल्हाइणु घुरिजे।
डिप्टी कमिश्नर मुलविस न आहे त उनखे बि ॻाल्हाइणु घुरिजे। केर बि हिन इशूअ ते ॻाल्हाए नथो त नाज़रीन सम्झी सघिजे थो त हीउ मामिलो आहे छा। हिन अहम मामले ते सिंध सरकार खे, वॾे वज़ीर खे, समूरनि खे नोटिस वठणु घुरिजे त न फ़क़ति ही मलीर जो मामिलो आहे रेती बजरी जो, पर उन रेती बजरीअ सां समूरो क्लाइमेट, समूरी ग्रीनरी सभु तबाह थी रही आहे ऐं उन जा समूरा असर जेके आहिनि उहे कराची ते पइजी रहिया आहिनि। ऐं क्लाइमेट चेंज लाइ सॼी दुनिया कमु करे रही आहे ऐं असां वटि एतिरी गैर संजीदगी आहे जंहिंजो नोटिस वठण जी ज़रूरत आहे। वर नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।